रुख सोशल फोरम पाकिस्तान पारां सरसब्द रोहिड़ी असांजो ख्वाब जे उनवान हेठि रोहिड़ी प्रेस क्लब जे तावन सां ॿेड़ी चौक रोहिड़ी ते वणनि जी चकियुनि जो स्टॉल लॻायो वियो, जिते सभी शहरनि में मुफ़्त बूटा विरहाया विया। तक़रीब में रुख बिरादरी जे नौजवाननि समेत रोहिड़ी प्रेस क्लब जे सदर मुजाहिद बोज़दार, कमिश्नर IRD वफ़ाक़ी मोहतसब करे सेक्रेटरेट सखर डॉक्टर अब्दुल वहीद इंधण, ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान के मरकज़ी चेयरमैन एडवोकेट इलाही बख्श मेतलो, चीफ म्यूनसिपल ऑफिसर गुलाम कादिर रुख, समाजी अगवान नूर नबी मेमन और रोहिड़ी प्रेस क्लब के सहाफ़िन समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते रुख सोशल फोरम के ऑर्गेनाइज़र गुलाम कादिर रुख, अली नवाज़ रुख, मोहम्मद अली रुख, सज्जाद अली रुख, हाफ़िज़ अयाज़ अली रुख चयो त मौसमी तब्दीली के ॾिसंदे रुख सोशल फोरम पारां शहरनि में वणनि जी अहमियत उजागर करण ऐं माहौलियाती गदिलाण खे घटाइण लाइ ही स्टॉल लगाए शहरनि में मुफ़्त वणनि जूं चकियूं विरहाई पई वञनि। इन मौके ते डॉक्टर अब्दुल वहीद इंधण, मुजाहिद बोज़दार, एडवोकेट इलाही बख्श मेतलो, नूर नबी मेमन जो चवणु हो त रुख सोशल फोरम पारां वणकारी मुहिम जे हवाले सां आगाही रैली कढी मुफ़्त चकियूं विरहाइण ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते बूटा पोखण वारो अमल निहायत साराह जोॻो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।